यदअूका जन खे न सुननो थम अचन तू सिफारिश कर जेडो दिल ठरियल हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यकीनन यकीनन ईमान सां मां बि चवां थो तव्हां बि चवंदो त रसूलुल्लाह जी दिल उन्हनि ॾों ठरियल आहे जेके लब्बैक या रसूल अल्लाह था चवनि। लब्बैक या रसूल अल्लाह। नबीअ जी उन्हनि ॾों दिल ठरियल आहे जेके पंहिंजे महबूब मुर्सल खे नूर करे था वञनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी साईं जी उन्हनि ॾों दिल ठरियल आहे जेके महबूब खे हयातुन नबी करे था वञनि। सुभान अल्लाह। नबीअ जी उन्हनि ॾों दिल ठरियल आहे जेके नबीअ जे ग़ैब ते ईमान आणण वारा आहिनि। नबीअ जी उन्हनि ॾों दिल ठरियल आहे जेके नबीअ खे हाज़िर ऐं नाज़िर था चवनि। ऐं ॻाल्हि ॿुधी छॾियो सवलो जवाबु तव्हांखे फ़क़्र ॾींदा। बाबा आलिमुल ग़ैब अल्लाह हुआ जे नबीअ खे इल्मु ग़ैब ईअं मञींदव त पोइ अल्लाह सां शरीक करे वेंदो आहे, पोइ मुशरिक थी वियो। हाज़िर नाज़िर अल्लाह हुआ। सुभान अल्लाह, सुभान। पोइ तव्हां इहो नबीअ खे वञी अल्लाह सां मिलायो, इहो ईअं कीअं थी थो सघे? तव्हांखे फ़क़्र ॾींदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। शुगर जो भलो करे उते ॻाल्हि अचे उते विसरी थी अल्लाह अल्लाह सुभान। ॿुधो नबीअ जो आमिर जे इशारे सां चंड खे ॿ टुकर करणु मौजूदो आहे या न आहे? सुभान अल्लाह। फयल सिज खे नबीअ जो मोटाइण मौजूदो आहे न आहे? पत्थरनि खां कलमा पढ़ाइण नबीअ जो मौजूदो आहे या न आहे? शाबाश। सुभान अल्लाह। ॿियनि नबीअनि खे अल्लाह ताला कंहिंखे ॿ मौजूदा ॾिना, कंहिंखे टे ॾिना, कंहिंखे 5 ॾिना, कंहिंखे 7 ॾिना। 9 मौजूदनि खां मथे कंहिं नबीअ खे ख़ुदा मौजूदो न ॾिनो, पर तुंहिंजे असांजे सरदार खे सरापा ख़ुदा मौजूदो पिणाए मोकिलियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दिए मौजूदे अंबिया को खुदा ने, पर हमारा नबी मौजज़ा बन के आया। आया है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शाबाश। सब मौजज़ा मञो था? हाँ सही बोलो। त हाणे ॿुधो नबीअ जो नूर हुजण बि मौजज़ो आहे। नबीअ खे ग़ैब हुजण बि नबीअ जो मौजज़ो आहे। नबीअ जो हयातुन नबी हुजण बि मौजज़ो आहे। नबीअ जो हाज़िर नाज़िर हुजण बि मौजज़ो आहे। ज़ालिम हुननि मौजज़नि खे मञे थो, हिननि मौजज़नि जो इनकार छो थो करे? सुभान अल्लाह। हाणे हीअ क़ुरान शरीफ़ जी आयत मुबारक वरी ॿुधो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला तो फरमाए पियो त अफतुमिनून बिबअदिल किताब व तकफुरून बिबअद फमा जज़ाउ मन यफ़अल ज़ालिक मिनकुम इल्ला खिज़युन फिल हयात दुनिया व यौमल क़ियामत युरद्दून इला अशद्दिल अज़ाब वमल्लाहु बिगाफिलिन अम्मा तअमलून। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नश्तरवुल हयात दुनिया बिल आखिरत फला युखफ़फ़ु अन्हुमुल अज़ाब वला हुम युनसरून। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हि वणेव थी? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो त छा
अल्लाह जे कलाम कुरान मजीद जे किन आयतुनि खे मञो था ऐं किन आयतुनि जो इनकार कयो था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हथ मथे खणी करे सुभान अल्लाह चयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो तो छा अल्लाह जे कलाम कुरान मजीद जे किन आयतुनि खे मञो था, किन जो आयतुनि जो इनकार कयो था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो तव्हां मां जेको बि इएं करे त उन जो बदिलो ॿियो छा थी थो सघे सवाइ हिन जे जो दुनिया में ख़्वार ऐं ज़लील थिए। तौबा, 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 तौबा। इनका छिटा थी वियो। मूंखे चिड़ाए अचे स्टेज ते विहारे ही ॻाल्हाइनि कोन। सुभान अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा तव्हां अल्लाह जे कलाम क़ुरान मजीद जे किन आयतुनि खे मञियो था ऐं किन आयतुनि जो इनकार कयो था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो तव्हां मां जेको बि ईअं करे त उन जो बदिलो ॿियो छा थी थो सघे सवाइ हिन जे जो दुनिया में ख़्वार बि थिए ज़लील बि थिए ऐं क़यामत जे ॾींहुं सभ खां वधीक सख़्त अज़ाब ॾांहुं मोटाया वेंदा ऐं अल्लाह तव्हां जे करतूतनि खां बेख़बर नाहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सही है। أولئك الذين اشتروا الحياة الدنيا بالآخرة सुभान अल्लाह। فلا يخفف عنهم العذاب ولا هم ينصرون। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये ही माण्हू आहिनि जन उक़बा यानी आखिरत आक़िबत फिक्री दुनिया ख़रीद कई। तौबा, तौबा। यही माण्हू आहिनि जन आखिरत आक़िबत विकिणी दुनिया ख़रीद कई। अरे कुरान मजीद इन्हनि जा अक़ीदा भेटियो मिलन था या न? बुख ते यजमानी न खवानी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हलाए छॾे हा नंगरड़ो करे विहनि हा त वेचारा कुझु ॻाल्हाइनि हा। हाणे भत वियो टरी हे पिटींदा मूंखे पर मां तव्हांखे जेको फार्मूलो क़ुरान जो पेश थो करियां मुंहिंजो मुर्शिद कामिला तव्हां जे मानी भत न विसरी वञे त पोइ मां बाहिसो अॻिते न कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सही आहे कि न मां ग़लति थो चवां? इहे ई माण्हू आहिनि जन पंहिंजी आक़िबत आख़िरत विकिणी दुनिया ख़रीद कई। सुभान अल्लाह। फला युखफ़फ़ अन्हुम अज़ाब वला हुम युनसरून।
यार पुरानी आयत हां सुभान अल्लाह बेटा ये जो हुक्म पे तो पढ़ा तर्जुमो थो लगे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान बेटा इदो फरमाए पे तो दुनिया सब दरिया को तारू तह में हिकड़ी लहर लो भजी सुभान अल्लाह ॿियो आतश जो आड़ा हो जनरी जायो अल्लाह से तरी वया हिन तार मां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पो बेटा ये फरमायो तो मानू गुरन माल आओ सपनी गुरा सुपरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया तह दोस्त ता फिदा करया फिलहाल कयो ना मन हाल मुखे महबूबन जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे जेको शहर आहे इहो पंहिंजे मिठड़े मुनवर जे लाइ थो ॿुधायां सुभान अल्लाह सुभान लतीफ़ थो फरमाए पियो त अदियूं यार पुनल लहे मूं त मुहब आहियां मादी सुभान अल्लाह नकी पाण आई आ न ख़बर कयां दी मूंखे दीदार खपे दिल भर जो न सोन खपे चांदी तहे पुनल जी पेरां जी निमाणीअ नसीब नसीब के सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो क़यामत जो जॾहिं ॾियारो थींदो